दोस्तों अॼु की वीडियो में ॻाल्हि कंदासीं अहिड़े फ़नकार जे बारे में जेको तमामु घटि अरसे में पॉपुलर थियो ऐं हुन पंहिंजे दौर में छोला बि खपाया ऐं गाॾियुनि ते बि जेको आहे सो क्लीनरी कई, लेकिन अल्लाह ताला हुनजी इज़त ऐं हुनजो नालो एतिरो कयो जो अॼु ताईं बि सिंध में तमामु घणो पॉपुलर आहे। दोस्तों अॼु की वीडियो में ॻाल्हि कंदासीं मुख़्तियार शीदीअ जे बारे में त मुख़्तियार शीदी केरु ऐं किथां जो आहे ऐं मुख़्तियार शीदी कॾहिं पंहिंजे हिन मौसीक़ी जी तरफ़ क़दम रखियो ऐं मुख़्तियार शीदी कॾहिं जेको आहे सो हिन दुनिया मां वफ़ात कई। दोस्तों मुख़्तियार शीदी सिंध जो उहो नालो आहे जेको तमामु गुरबत सबबि गुलकारी जी दुनिया में पोइ क़दम रखियो। पहिरीं नंढपिण में तमामु ग़रीब शख़्स हुयो मुख़्तियार शीदी ऐं वलद करीमबख्श शीदीअ जे घर में जनमु वरितो मुख़्तियार शीदी। दोस्तों मुख़्तियार शीदी नंढे हूंदे गुरबत जे करे छोला बि खपाया ऐं उन खां अलावा वेननि ते क्लीनरी बि कंदो हुयो। मुख़्तियार शीदी ॻाइण जी तरफ़ तॾहिं आयो जॾहिं बसनि ते ऐं वेननि ते क्लीनरी कंदो हुयो त मुख़्तियार शीदी कलाम ॿुधंदो रहंदो हुयो पंहिंजे मनपसंदि फ़नकारनि जा ऐं उन खां पोइ पाण बि गुनगुनाईंदो रहंदो हुयो। मुख़्तियार शीदीअ जो जेको आवाज़ हुयो उहो तमामु बहितरीनु आवाज़ हुयो ऐं मुख़्तियार शीदीअ खे पहिरें दफ़ा लाड़काणे में रेडियो पाकिस्तान ते मुतारिफ़ करायो वियो जॾहिं मुख़्तियार शीदीअ उते पंहिंजा एल्बम रिलीज़ कया ऐं पंहिंजा गीत ॻाई त तमामु मन मोहींदड़ गीत ॻाई ऐं तमामु बहितरीनु गीत ॻाई। उन खां पोइ जॾहिं मुख़्तियार शीदी ॻाइण जे तरफ़ शुरूआति कई पोइ अल्लाह ताला उनखे इज़त ॾींदो वियो ऐं सिंध जो उहो मक़बूल तरीन फ़नकार थी ॾसियो जेको अॼु ताईं बि मुख़्तियार शीदीअ जो को मुक़ाबिलो ऐं सानी कोन्हे को। दोस्तों मुख़्तियार शीदीअ नुंहंनि में तमामु बहितरीनु किरदारु हिकिड़ो अदा कयो ऐं उन जा नुंहं एॾा मक़बूल थिया सिंध में बल्कि पूरे पाकिस्तान में, छाजे करे जो हिकु नुंहं दर्द भरियो आवाज़ में ॻाइण ऐं उन खां अलावा नुंहंनि जो जेको आहे सो ॻाल्हियूं उहे बि दर्द भरियूं त पोइ तमामु माण्हू रोअण ऐं ॿुधण में जेको आहे सो तमामु घणो मज़ो ईंदो हो माण्हुनि खे। त दोस्तों अहिड़े तरीक़े सां मुख़्तियार शीदी नुंहं बि ॻाया ऐं उन खां अलावा सिंध जा ॿिया बि एल्बम खोड़ सारा मुख़्तियार शीदीअ कया ऐं मुख़्तियार शीदीअ कमो बेश 7 ज़बाननि में ॻायो जंहिंमें बलोचकी हुजे, पंजाबकी हुजे, सराइकी हुजे ऐं ॿिया मुख़्तलिफ़ ज़बाननि जिन्हनि में मुख़्तियार शीदीअ ॻाए करे ऐं सिंध वासियुनि खे पंहिंजे लुत्फ़ अंदोज़ कयो। त दोस्तों मुख़्तियार शीदीअ उरूज बि ॾिठो, ज़वाल बि ॾिठो। नंढे हूंदे ग़रीब ख़ानदान सां तालुक़ु रखंदे मुख़्तियार शीदी तमामु हिकु ज़वाल जी ज़िंदगी गुज़ारी, लेकिन जॾहिं मुख़्तियार शीदीअ खे अल्लाह ताला इज़त ॾिनी त मुख़्तियार शीदी उरूज वारी ज़िंदगी बि गुज़ारी। दोस्तों मुख़्तियार शीदी सिंध जो उहो नालो आहे जेको तमामु घणो मक़बूल ऐं जेको आहे सो पॉपुलर थियो। त वॾी महिरबानी जे अगरि तव्हां मुख़्तियार शीदीअ जे ज़िंदगीअ जे बारे में ॿिया बि ॻाल्हियूं ॼाणणु चाहियो था त वीडियो खे लाइक ऐं शेयर, चैनल खे सब्सक्राइब, सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। वॾी महिरबानी।